जंहिं असीं दौर में गुज़रूं पिया, हीउ दौर फितननि जो दौर आहे। जो अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओहो फितननि जो दौर ईंदो जो माण्हू यबीउ दीनहू बेअर्ज़ मिन दुनिया, दुनिया जे ख़ातिर पंहिंजे दीन खे विकिणे छॾींदो। शेख उसैमीन रहमहुल्लाह बेअर्ज़ मिन दुनिया जी तफ़सीर शरह कंदे ॿुधाए थो त दुनिया जे ख़ातिर माण्हू पंहिंजो दीन विकिणे छॾींदा। आया इन मां मुराद छा आहे? सिर्फ़ु दुनिया, पैसो, सिर्फ़ु इहा शइ? शेख रहमहुल्लाह फरमाईंदा सिर्फ़ु इहा शइ न, बल्कि माण्हूअ खे दीन खपाइण जे लाइ, यानी दीन खे छॾण जे लाइ तयारु करण वारी शइ दुनिया बि हूंदी, पैसो बि हूंदो, उन सां गॾोगॾु शोहरत बि हूंदी, हैसियत बि हूंदी, संगत ऐं सोहबत बि हूंदी, औरत बि हूंदी। खोड़ सारा दुनिया जा फितना हूंदा जेके माण्हूअ जे दिलि में एतिरो घर करे वेंदा जो माण्हू दीन खे छॾे वेंदो, पर उन्हनि शयुनि खे कोन छॾींदो। एतिरी उन्हनि शयुनि जी मोहबत अची वेंदी। अलाह असांजी हालत ते रहम फरमाए। असां जंहिं दौर में गुज़रूं पिया, हीउ उहो दौर आहे जंहिं दौर जे अंदरि माण्हू कसरत सां फितननि सां सुबुह शाम मुक़ाबिलो करे थो। कसरत सुबुह शाम फितना ई फितना। अहिड़नि हालात में माण्हूअ जे लाइ बचा जी वाट कहिड़ी आहे? बचा जी सबील कहिड़ी आहे? बचा जी सबील इहा आहे त हिकु मोमिन मुस्लमान पंहिंजो ताल्लुक़ अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सेखारियल ॿुधायल दीन सां क़ाइमु रखे, अहादीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पंहिंजो ताल्लुक़ क़ाइमु रखे, रब्बानी उलमा सां पंहिंजो ताल्लुक़ क़ाइमु रखे। इहा ई बचा जी वाट आहे। ऐं जंहिं माण्हूअ खे इन शइ जो फ़हम, बसीरत, हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत, उन जे ॿुधण जी हिर्स, उन जे सिखण जी हिर्स, उन खे सम्झे थो त इहो मामिलो उन जे लाइ एॾो मुबारक मामिलो आहे जो दुनिया जे अंदरि वॾे खां वॾो फितनो बि उन खे बहकाए कोन सघंदो। वॾे खां वॾो फितनो बि उन खे पंहिंजे लपेट में आणे न सघंदो। उन जे लाइ जो हुन वटि वॾे में वॾो हथियार मौजूदु आहे। उहो हथियार कहिड़ो आहे? अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका तालीम ॾेखारी, जेका अलाह आसमाननि तां नाज़िल कई, उन तालीम सां मुहबत आहे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दजाल जो फितनो हूंदो, इंतिहाई ख़तरनाक फितनो हूंदो, जंहिं वटि हर एतबार सां दुनिया जी जाहो जलाल बि हूंदी, चमक बि हूंदी, स्टेटस ऐं स्टैंडर्ड बि हूंदो, माल ऐं मिल्कियत, माया, धन दौलत बि हूंदी। हिकिड़े पासे ॾुकार, बुख ऐं बदहालीअ जो माहौल हूंदो, ॿिए पासे जेके उन जा पोइ लॻ हूंदा उहे ख़ुशहाली आसूदगियुनि में हूंदा। पोइ उन्हनि लम्हनि में जेको दज्जाल जो इनकार कंदो उहो आज़माइशुनि में मुब्तला थी अञा बहितर तकलीफ़ुनि में ईंदो। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दज्जाल जूं मुख़्तलिफ़ सूरतूं ॿुधायूं त अलाह सुब्हानहु व तआला खेसि वॾी ताक़त सां नवाज़ियो। उहो ज़मीन खे हुकुम कंदो, खज़ाना कढ, ज़मीन पंहिंजा खज़ाना ॿाहिरि कढंदी, आसमाननि खां बरसातूं मींहं वसाईंदो। उहो माण्हू अलाह हुन खे एतिरी ताक़त ॾींदो जो मारे वरी जियारे बि वठंदो, मारींदो वरी जियारींदो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ दज्जाल हिकिड़े मोमिन मुस्लमान खे मारींदो। ओ जॾहिं हुन जे साम्हूं ईंदो त अची करे चवंदो, अशहदु अन्नक दज्जाल, ऐं गवाही ॾियां थो त तूं दज्जाल आहीं। दज्जाल हुनखे मारींदो, क़तल कंदो, क़तल करे वरी हुनखे ज़िंदह कंदो। उथारे चवंदो, हाणे भला ॾे ख़बर, हाणे रब मञी थो या कोन थो मञी? मारण ऐं जियारण त अलाह जो अख़्तियार आहे। मूं तोखे हाणे मारियो, वरी तोखे हाणे जियारियो, हाणे मञी थो त आउं रब आहियां या कोन आहियां? चवंदो, अशहदु अन्नक दज्जाल, हाणे त वॾी बसीरत सां चवां थो त तूं दज्जाल आहीं। हाणे त वॾी बसीरत सां चवां थो। चवंदो, छो? कहिड़ी बसीरत हासिल थी वई? चवण लॻो, बसीरत इहा आहे जो हदसना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस हू, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके पंहिंजे फरमाननि में तुंहिंजा औसाफ़